नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो वेटनरी एनिमल साइंस यूनिवर्सिटी सकरन में 2021 बैच लाइ प्री एंट्री टेस्ट थी गुज़री, जंहिंमें सॼे मुल्क पंजाब, KPK, बलोचिस्तान समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां डॉक्टर ऑफ वेटनरी मेडिसिन जी 75 सीटुनि लाइ 365 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो। उन मौक़े ते SOPs तहत शागिर्दनि खे विहारे टेस्ट वरिती वई। उन मौक़े ते ट्रैफ़िक पुलिस समेत सिंध पुलिस जा ख़ुसूसी दस्ता मुक़ररु कया विया आहिनि। यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार मोहम्मद ख़ान भंगवार ऐं यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर अहमद सुल्तान जतोई, डायरेक्टर एडमिशन सैयद अली रज़ा शाह, डिप्टी रजिस्ट्रार अज़ीज़ अहमद जमाली मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी ऐं थींदड़ एंट्री टेस्ट जो इंतज़ामनि जो जाइज़ो पिणु वरितो। वधीक तफ़सील सां हिन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। 75 आहिनि, उन्हनि मां जेके असांजा कैंडिडेट्स अप्लाई कयो आहे उहो 366, जिन मां 2 नॉट एलिजिबल थिया आहिनि, बाक़ी 364 जेके एलिजिबल हुया उन्हनि मां 320 कैंडिडेट्स अपीयर आहिनि, हिन में टेस्ट में वेठा आहिनि, जेके टेस्ट ॾियनि पिया। उन्हनि में आउट ऑफ प्रोविंस जा 44 आहिनि, गर्ल्स 27 उहे अपीयर थियूं आहिनि। उन्हनि अप्लाई कयो 31, आउट ऑफ 31 27 अपीयर थियूं आहिनि। इहो ईअं सम्झो जेको असांजो रेशो आहे उहे टेस्ट जो 86.95% आहे, माना 87% जेके एप्लीकेशन सबमिट थियूं उन्हनि जो अपीयर थिया आहिनि कैंडिडेट्स। लास्ट ईयर बाक़ी जेको न स्पेशल सिंध जूं उन में नंबर ऑफ एप्लीकेशन घटि थिया आहिनि, पर असां वटि नंबर ऑफ एप्लीकेशन लास्ट ईयर खां छा पर असांजी यूनिवर्सिटी जी हिस्ट्री में सभ खां वॾो नंबर हिन दफ़े आहे एप्लीकेशन जो आहे, जेको 366 आहे। तव्हांखे लास्ट 3 इयर्स जी तव्हांखे डेटा थोरो शेयर कयां मां त 2K18 में जेका असां वटि टोटल नंबर ऑफ एप्लीकेशन्स रिसीव थिया हुआ 218, उन में अपीयर थिया हुआ 199 ऐं 2K19 में 290 असांजो तमामु वॾो अपीयर थियो आहे 320 जो। इंजीनियर मोहम्मद ख़ान भंगवार, मां रजिस्ट्रार आहियां पंहिंजे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एनिमल साइंसिस सकरन में। जीअं त तव्हां ॾिसो था त अॼु असांजो प्री एंट्री टेस्ट आहे, बरोज़ 24 जनवरी संडे। सो हिन में जेके बि हायर एजुकेशन कमीशन तरफ़ां SOPs न्यू अकॉर्डिंगली उन्हनि SOPs कोविड-19 जे हवाले सां उहे SOPs फॉलो करे अॼु प्री एंट्री टेस्ट कंडक्ट करायूं था। ऐं अलाह शुक्र आहे त अॼु जेको पार्टिसिपेंट्स आहिनि, कैंडिडेट्स आहिनि, एप्लीकेंट जेके एप्लीकेशनूं असां वटि आयूं 366 एप्लीकेशन आहिनि, उनसे अगेंस्ट 315 स्टूडेंट्स अॼु टेस्ट में अपीयर पिया थियनि। ऐं नंबर ऑफ जेके सीट्स आहिनि असां वटि 75 आहिनि। ऐं असांजो जेको फिगर आहे माना एप्लीकेंट्स जो कंपेरेटिवली करे कयूं प्रीवियस ईयर उन खां तमामु नंबर्स जेके आहिनि असांजा वधीक आहिनि। इहे असांजे इदारे ते एतमाद आहे माण्हुनि जो नंबर ऑफ एप्लीकेंट्स हर साल जीअं हिन साल नंबर इंक्रीज़ आहे कंपेरेटिवली ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे जेकॾहिं तव्हां कंपेयर कंदो हुते हिन साल एडमिशन तमामु घटि रहियो, पर हिते माशाल्लाह असां वटि जेको नंबर आहे उहो माना इंक्रीज़ आहे।